कोरोना वायरस के खतरे सबब सिंध हुकूमत के ऐलान ते लॉकडाउन के पंजे ॾिहाड़े नंढनि वॾनि शहरनि में कारोबार बंद रखियो वियो। सॼी सिंध जियां जरवार शहर में भी पंजे ॾींहं मुकमल लॉकडाउन रहियो। लॉकडाउन सबब माण्हू पंहिंजनि घरनि ताईं महदूद रहिया, जॾहिं त शहर में रेंजर्स तोड़े पुलिस जा एहलकार गश्त कंदा रहिया। ॾिगड़ी शहर में भी पंजे ॾींहं मुकमल लॉकडाउन रहियो। पंजे ॾींहं भी खाधे पीते जे शयुनि जे दुकाननि खां सवाइ समूरो कारोबार बंद रहियो। SHO आफ्ताब रिंद पुलिस नफ़री साण करे शहर जो गश्त करे जाइज़ो वरितो ऐं शहरियनि खे घरनि ताईं महदूद रहण जी अपील कई। आलमी वबा कोरोना वायरस सबब सिंध हुकूमत जे ऐलानियल लॉकडाउन जे पंजे ॾींहं बि गमबट, खोड़ा, ड्रिब मेहरशाह, अगड़ा, राज़ी देरो समेत तालके जे नंढनि वॾनि शहरनि में मुकमल लॉकडाउन रहियो। जॾहिं त शहर में किराना, सब्जी ऐं मेडिकल स्टोर मामूल मूजिब खुलियल रहिया। जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर इकबाल जनराण, मुख्तियारकार सलाउद्दीन घुमरो ऐं ॿियनि पुलिस नफ़री साण करे शहर जो गश्त कयो। उन मौके ते असिस्टेंट कमिश्नर ॿुधायो त शहरी इंतजामिया सां सहकार कनि ऐं अजायो घरनि खां ॿाहिरि न निकिरनि। हुन चयो त बिना कंहिं कम जे घर खां ॿाहिरि निकिरंदड़ ख़िलाफ़ 148 तहत कार्रवाई कई वेंदी। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk